वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। अवांखे ॿुधाईंदा हलूं त तलहा टाउन कमेटी वेझो नौजवान मुबैना तौर घरू अणबणत तां पाण मथां पेट्रोल हारे आपघात करे छॾियो आहे। राजू खानणी में वार्ड नंबर 1 वासी 20 वरियनि जो नौजवान आनंद वल्द फोटा मेंघवाड़ घरू अणबणत सबब नाराज़ थी घर अंदर पाण मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई छॾी आहे। वाक़े बाद वारसन गणती जोगी हालत में नौजवान खे कराची न्यू पई वियो त हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॿुधायूं पिया तलहा टाउन कमेटी वेझो नौजवान मुबैना तौर घरू अणबणत सबब पाण मथां पेट्रोल हारे आपघात करे छॾियो आहे। राजू खानणी में वार्ड नंबर 1 वासी 20 वरियनि जे नौजवान आनंद वल्द फोटा मेघवाड़ घरू अणबणत सबब नाराज़ थी घर अंदर पाण मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। वाक़े बाद वारसन गणती जोगी हालत में नौजवान खे कराची नियो पियो वियो त हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया तलहा टाउन कमेटी वेझो नौजवान मुबैना तौर घरू अणबणत सबब पाण मथां पेट्रोल हारे आपघात करे छॾियो आहे। राजू खानणी में वार्ड नंबर 1 वासी 20 वरियनि जे नौजवान आनंद वल्द फोटा मेंघवाड़ घरू अणबणत तां पाण मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। वाक़े बाद वारसन गणती जोगी हालत में नौजवान खे कराची ने पियो वियो त हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में ई फोत थी वियो आहे। नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया त तलहा टाउन कमेटी वेझो नौजवान मुबैना तौर घरू अणबणत सबब मथां पेट्रोल हारे आपघात करे छॾियो आहे। राजू खानणी में वार्ड नंबर 1 वासी 20 वरियनि जे नौजवान आनंद वल्द फोटा मेघवाड़ घरू अणबणत सबब नाराज़ थी घर अंदर पाण मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। वाक़े बाद वारसन गणती जोगी हालत में नौजवान खे कराची खणी विया त रस्ते में ई नौजवान मरी वियो फोत थी वियो आहे। नाज़रीन इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया तलहा टाउन कमेटी वेझो नौजवान मुबैना तौर घरू अणबणत सबब पाण मथां पेट्रोल हारे आपघात करे छॾियो आहे। राजू खानणी में वार्ड नंबर 1 वासी 20 वरियनि जे नौजवान आनंद वल्द फोटा मेघवाड़ घरू अणबणत सबब नाराज़ थी घर अंदर पाण मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। वाक़े बाद वारसन गणती जोगी हालत में नौजवान खे कराची ने पियो वियो त हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। जी नाज़रीन धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रुस्तम अली कहिड़ी लाइन ते मौजूद आहे। जी रुस्तम, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी बिल्कुल वॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। तलार लॻ टाउन कमेटी राजो खानाणी में वार्ड नंबर 1 जे रहवासी आनंद पुट फोटो मेंघवाड़ घरू परेशानी सबब पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी आहे, जंहिंखे नाज़ुक हालत में कराची आंदो पे वियो त रस्ते में हू फोत थी वियो। संदसि वारसन जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो, जंहिंजे करे हुन इंतहाई कदम खयो। जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।